अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, शहबाज़ गिल साहब काफ़ी टाइम का हल्के सुर में पीटीआई सपोर्ट करे पई, वरी हल्के सुर में पीटीआई जेको आहे हिली भी वञे पई, चए बि पई त ग़लति लफ़्ज़ आहिनि, पर कल्ह खां हिकिड़ो माना ॼणो रफ़्तार में थोड़ी सवाई अची वई आहे, पीटीआई में थोरो सपोर्ट जेको आहे उहो शहबाज़ गिल लाइ वधाए छॾी आहे। अॼु इमरान ख़ान साहब त क्लियरली चयो त मां रैली कढां थो पियो ऐं रैली इन शइ जे ख़िलाफ़ु हूंदी त शहबाज़ गिल साहब ते जेको टॉर्चर थियो आहे मेंटली फिज़िकली, उन्हनि त एतिरो बि चई छॾियो त सेक्शुअल अब्यूज़ बि थियो आहे। जी, ॾाढी जेका हाणे ॻाल्हियूं ॿाहिरि अचनि पियूं ऐं ज़ाहिर को साबिती त कोई कोन्हे, छाकाणि त पुलिस ऐं पिम्स हॉस्पिटल चए पई को टॉर्चर न थियो आहे, पर इमरान ख़ान चवाणी त मथसि ॿियो तशद्दुद त थियो जेको थींदो आहे असां वटि पुलिस वटि या इन्वेस्टिगेशन में, ईअं असां वटि त हीउ रवाजु आहे, लेकिन सेक्शुअली अब्यूज़ जो जेको इमरान ख़ान चार्ज हयूं आहे, यानी जिनसी अगरि हुन ते ज़्यादती थी आहे हुन सां, त हीअ त हॉरिफाइंग आहे, हीअ त भयानक आहे अगरि इहो थियो आहे जेको इमरान ख़ान चए पियो। ऐं इमरान ख़ान अॼु पोइ पिम्स पहुतो बि, हॉस्पिटल में पहुतो हुनजो अयादत लाइ, त हुते हुनखे जवाबु ॾेई छॾियो, न मिलणु ॾिनो। त हाणे सुभाणे हिकिड़ो एतिजाजी रैली कढंदो इस्लामाबाद में जेको थींदो। लेकिन मूं इहो सोचियो पिए त हीअ जीअं शुरू में पीटीआई बि डिफेंसिव ते हुई, दिफ़ाई पोज़ीशन में हुई, त चवनि पिया हा न हिनखे ईअं न ॻाल्हाइणु खपे आहे फ़ौज लाइ, हिनखे हीअं न करणु खपे आहे, कुझु जुमिला सही न आहिनि। पर जीअं हीअ ख़बरूं कंफर्म थींदियूं वयूं, पहिरीं सहाफ़ियुनि चयो, ॿियनि चयो त न अहिड़ी ख़ौफ़नाक तशद्दुद थियो आहे जंहिंजो ज़िक्र नथो करे सघिजे, त सम्झ में आयो पिए त छा पिया चवनि। पर अगरि इमरान ख़ान जो इहो दावा, इहो इल्ज़ाम दुरुस्त आहे त मथसि जिनसी जेको आहे ॾाढाई थी आहे हुन सां, त पोइ हीअ ज़ाहिर आहे हीअ नेक्स्ट लेवल किसो थी वियो। त मूं जीअं चयो पिए त पहिरीं पीटीआई सियासी तरह, उहे त इंसानी तरह त तमामु जेको आहे ज़्यादती थी आहे ऐं हुनखे कंहिं बि सूरत जस्टिफाई नथो करे सघिजे। तव्हां अवल त टॉर्चर ई करणु ग़लति आहे, पर हिकिड़े माण्हू खे जिनसी ॾाढी छा बकवास आहे, हीअ छा नॉनसेंस आहे, हीअ छा टॉर्चर आहे। लेकिन बहरहाल सो उनखां पोइ हाणे तव्हां ॾिसंदो त आस्ते आस्ते उहो जेको पीटीआई डिफेंसिव ते हुई ऐं दिफ़ा वारी पोज़ीशन में हुई, हाणे हू वापसि जेको आहे एग्रेसिव मोड में वेंदी ऐं जेको आहे ॿिया सभु हिन जी वज़ाहतूं करण में पूरा थी वेंदा। त मतिलबु छा थियो त जेको हिन ॻाल्हायो उहो हुन सां जेका जुठ थी अगरि थी मुबैना तौर ते, त हू हिक ॿिए में डाइल्यूट करे छॾिबो। ऐं मूंखे सम्झ नथो अचे, जीअं इमरान ख़ान बि सुवालु उथारे थो, मुंहिंजे ख़्याल ठीकु जस्टिफाइड सुवालु अथसि, त अगरि पुलिस चए थी तशद्दुद न थियो आहे, असां न कयो आहे, पुलिस तशद्दुद न कयो आहे, त पोइ सुवालु पैदा थिए थो त हुन ते तशद्दुद कीअं कयो आहे, अगरि थियो आहे त कीअं कयो। सो हाणे इहो पोइ इमरान ख़ान सभु इहो सुवालु उथारे करे सभिनी जी इमेजिनेशन ते, सभिनी जे हुन ते सोच ते, फ़हम ते ऐं सोच ते छॾे ॾिनो आहे त हाणे सोचियो त कंहिं कयो हूंदो। ऐं जिनसी ॾाढाई मतिलबु सम्झ नथा अचे। इहो असां उहे ॿुधंदा आहियूं, लेकिन उहो हिकिड़ा ॿिया मामलात हुजनि था। हीउ हिकिड़ो हाई प्रोफाइल पॉलिटिकल वर्कर, हाई प्रोफाइल एक्स प्राइम मिनिस्टर जो पर्सनल स्टाफ ऑफिसर, उन सां इहो थियो आहे त ज़ाहिर आहे इहो को बख़ीली में थियो आहे। इहो जीअं थींदो आहे न जेलनि में थींदो आहे, फ्रस्ट्रेटेड पुलिस वारा हूंदा आहिनि, पुलिस वारा फ्रस्ट्रेटेड हूंदा आहिनि, को नंढी उमिरि जा छोकिरा छोकिरियूं, उहो जानवरियत जेका उहा हूंदी आहे, उहा हिकिड़ी ॿिए क़िस्म जी हूंदी आहे। हीअ त अगरि थियो आहे न, वरी चवां पई ॾिसो चंबा चुंबा हणणु, धकु हणणु, इहो त असां वटि हिकिड़ी आम रवाजु आहे। लेकिन हीउ जेको मामिलो इमरान ख़ान जेका इल्ज़ाम हणे पियो, इहो त बिल्कुलु हिकिड़ी नेक्स्ट लेवल शइ थिए पई। सो हाणे जो ज़ाहिर इहो ई थियो त हाणे हुकूमतनि खे, इख़्तियारियुनि खे वज़ाहतनि में पूरा पइजी वेंदा। ऐं इहो सुवालु इमरान ख़ान बार बार उथारींदो त अगरि पुलिस चए पई त असां न कयो आहे तशद्दुद, त पोइ कंहिं कयो आहे। ऐं मुंहिंजो अक़ल बि नथो मञे त हीउ जेको जिनसी मामिलो आहे, सेक्शुअल अब्यूज़ जेको आहे मुबैना तौर ते, अगरि इहो थियो आहे त इस्लामाबाद पुलिस अहिड़ी हिमत शायदि ई करे सघे, ऐं नथो सम्झां। सो ऐं हाणे तव्हां ॾिसंदो त नवाज़ लीग ऐं हीअ मरियम औरंगज़ेब ऐं हीअ सभु जेके नवाज़ लीग वारा आहिनि, हाणे हीअ हिन ॻाल्हि में पूरा थी वेंदा त न न असां कूड़ था ॻाल्हाइनि, हीअ था कनि, हू था कनि। पर इमरान ख़ान ज़रूरु इहो सोचियो हूंदो
त अगरि हू पंहिंजे माण्हू खे ईअं निधड़को छॾे ॾींदो त सुभाणे को ॿियो बि हुन सां गॾु कोन बीहंदो। सो हुनखे इहो टेस्ट केस ठाहिणो आहे। ऐं हिन में फ़ाइदो इहो थी वियो, अहिड़ो कमु अगरि हिन सां थियो आहे शहबाज़ गिल सां, त फ़ाइदो इहो थी वियो त हाणे इमरान ख़ान वटि हिकिड़ी ह्यूमन राइट्स जो जी हा केस ठही वियो। जी हा पहिरीं हू हिकिड़ो ट्रीज़न जो केस हो शहबाज़ गिल जे ख़िलाफ़ बग़ावत कराइण जो, ऐं हुन ते इमरान ख़ान बि थोरो थोरो पोइते हटियो पिए। हाणे हीउ मामिलो थियण खां पोइ, टॉर्चर वारो इल्ज़ाम अचण खां पोइ, हाणे इमरान ख़ान डिफेंसिव खां एग्रेसिव थींदो, ऑफेंसिव थींदो, ऐं जेके ॿियूं धुरियूं आहिनि उहो हिनजी वज़ाहत न पूरा हूंदा, न कूड़ था ॻाल्हाइनि, हीउ थो थिए हू थो थिए, बट नवदलेस। ऐं सुभाणे हाणे रैली कढनि था। हाणे इहो बि इमरान ख़ान साहिब लाइ चैलेंज हुजे थो वॾो, जलसा हू वॾा करे वञे थो, पर ख़ान साहिब जेको एहतजाज जी कॉल ॾिए थो न, ऐं ईअं 24 कलाक जी नोटिस ते, तो मैं इस्लामाबाद वालों कह रहा हूँ कल आ जाना, हाँ वो तो अची वेंदा। अगरि सुभाणे वरी न आया ऐं ईअं को 40-50 गाॾियूं कढी वरी 200-300 माण्हू कढी इमरान ख़ान निकिरी आयो, त उहा ख़ुदि हिकिड़ी पॉलिटिकल एम्बेरसमेंट क्रिएट थिए थी ख़ान साहिब लाइ। थी सघे थो सुभाणे तयारी कराए, घटि में घटि को 500-1000 गाॾियूं त हुजनि न, रैली अगरि कढे थो त 500-1000 गाॾियूं त हुजनि, पोइ उन में डपु थींदो त अगरि पुलिस किथे रेज़िस्ट कंदी, ऐं उहे बि इस्लामाबाद गवर्नमेंट वर्सिस लाहौर गवर्नमेंट त उअं ई थियल आहे। जी हा सो हिते अगरि पुलिस एक्शन थियो इमरान ख़ान जे ख़िलाफ़, पंजाब में हुनजो रिएक्शन ईंदो, KP में बि रिएक्शन ईंदो। जी हा सो शयूं उहे आहे त जेको ॻाल्हि थी पई त टेम्परेचर हेठि वञण ई न पियो, थोरो थोरो जीअं न कंहिंखे मरीज़ खे बुख़ारु हूंदो आहे त 2 कलाक हूंदियूं मथे ते बर्फ़ जूं पटियूं रखबियूं आहिनि, थोरो बुख़ारु हेठि लहंदो आहे, वरी पटियूं हटायो त वरी बुख़ारु चढ़ी वेंदो आहे। त असांजे मुल्क जो जेको सियासी बुख़ारु आहे उहो वरी वधे पियो। ऐं जेका ॻाल्हि थिए पई त भई अगरि माशी बुख़ारु न घटिबो त सियासी बुख़ारु न घटिबो त माशी बुख़ारु बि न घटिबो। सिचुएशन आहे। अच्छा मगर जी इमरान ख़ान साहब हाणे अगरि हिन नैज ते अहिड़े इशू ते ऐं इन तरीक़े जा इल्ज़ामनि था अगरि ऑफेंसिव वञनि था पिया, त पोइ होॾां बि त पोइ वरी पोइ ऑफेंसिव ईंदो ई ईंदो, पोइ त कमु ख़राबु थींदो। ॾिसो होॾां सां मुराद तव्हांजी छा आहे? होॾां सां मुराद अगरि तव्हांजी मुराद आहे शहबाज़ हुकूमत, अगरि शहबाज़ हुकूमत आहे त शहबाज़ हुकूमत ते त हू बि अटैक करे पियो, ऐं शहबाज़ हुकूमत जेको वस पुॼंदो हुन खां हू ॿीड़ त करे ॾेखारींदो पंजाब ऐं KP में। जी हा शहबाज़ हुकूमत नथी पुॼी सघे फ़िलहाल सरकारी ॾंडे में, जी हा शहबाज़ गवर्नमेंट नथी पुॼी सघे। शहबाज़ गवर्नमेंट जी त मां ॻाल्हि बि न, मां त चवां थो त अगरि ऑफेंसिव ईंदा त कंहिं ॿिए जॻह ते ऑफेंसिव न, ईंदा। अगरि ॿिए जॻह ते ऑफेंसिव अगरि तव्हांजी मुराद इहो आहे त अगरि न्यूट्रल्स धुर थींदा पोइ न्यूट्रल त न रहंदा। जी हा ज़ाहिर आहे, पोइ हाणे कहिड़े तरीक़े सां इल्ज़ाम त लॻनि था पिया न्यूट्रल्स हुजण जे बावजूदि बि, अगरि चवनि बि था त हुते इमरान ख़ान ॿिया इल्ज़ाम लॻाए पियो न त भई तव्हां छो माठि रहियो, चोरनि जी हुकूमत आई पे, तव्हांखे साज़िश जी ख़बर हुई, तव्हां मूंखे पाण ॿुधाईंदा हो त हीअ फलाणी पार्टियूं हेतिरियूं करप्ट आहिनि, हीअ आहिनि हू आहिनि, त पोइ जॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी हीअ तहरीक जी साज़िश थी रही त तव्हां मूंखे पाण ॿुधायो पिया त हू करप्ट आहिनि, ऐं पोइ हुननि खे तव्हां अचणु छो ॾिनो पोइ पावर में? उहो इल्ज़ाम आहे न। अञा शहबाज़ गिल वारी ॻाल्हि सिधी त नथो करे, अञा सिधी ॻाल्हि न कई, अञा सिधी ॻाल्हि न कई। अच्छा पर अॼु मरियम नवाज़ इहा ॻाल्हि जेका ॻाल्हि तव्हां ॻाल्हि कई त इमरान ख़ान साहिबु इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि त मूंखे जेको आहे उहो ॿुधाईंदा हुया केसिस जे बारे में सभु, त बार बार मरियम नवाज़ साहिबा बार बार वजाइनि इहो ई थियूं त नाला ॿुधायो न, त PMLN गवर्नमेंट खे परवाह न आहे, नाला ॿुधायो। छा मतिलबु की कंहिं तव्हांखे इहो चवंदा, कहिड़ी एजेंसी जा माण्हू हुया, केरु हुया, नाला इमरान ख़ान त ISI जो नालो खणे थो न, माण्हुनि जा नाला जी ॻाल्हि कनि। माण्हू छा थींदा आहिनि? ॻाल्हि इहा आहे त प्राइम मिनिस्टर खे त रिपोर्ट्स वेंदियूं आहिनि, जेको मुंहिंजी अंदाज़ो आहे त हुन वटि कोन बाय नेम त रिपोर्ट न वेंदी आहे त हीअ ऑफिसर मोकिलिया, हुनखे त रिपोर्ट्स मोकिलिया। अच्छा इन खां पोइ हाणे माना जेकॾहिं अगरि अॻूणो प्राइम मिनिस्टर उनखां माना इहा क्लियर ॻाल्हि करे त मूंखे इहे ॻाल्हियूं थियूं, त पोइ हाणे रोल जी गुंजाइश छा थी बचे, ख़ासि करके एजेंसी जी? ॾिसो हू चए पियो त हुन महिल ईअं न कयूं, पोइ वरी पाण ई चए पियो, कल्ह ई ॻाल्हि कई त भई वरी अञा मौक़ो अथव, जी पंहिंजी पॉलिसी खे हिकिड़ो वरी इनखे नज़रसानी कयो, रिव्यू कयो पंहिंजी पॉलिसी खे। यानी हीअ जेका इमरान ख़ान साहिबु शायदि यकीन इहो चवणु चाहे पियो त जेको तव्हां हू पासो वठियो बीठा आहियो ऐं मूंखे हटायो पिया, हटाए छॾियो अथव, तव्हां हिन पॉलिसी खे रिव्यू कयो, वापसि मूंसां गॾु हिकिड़े पेज ते अचो, जेको हींअर तव्हां हुन पेज ते हलिया विया आहियो, PDM ऐं शहबाज़ गवर्नमेंट पेज ते आहियो, तव्हां वापसि मूंसां इहो ई चए पियो न पॉलिसी। जेको इमरान ख़ान कल्ह तकरीर में इमरान साहिबु चयो, इमरान ख़ान छा पियो चए? इमरान ख़ान चए पियो त पॉलिसी रिव्यू कयो। पॉलिसी रिव्यू कहिड़ी पॉलिसी रिव्यू करे? एस्टैब्लिशमेंट
जी हा त माना नज़रसानी छा ते करे, इन ई ॻाल्हि ते करे न त पहिरीं जीअं तव्हां मूंसां गॾु ॾुख सुख में ख़ुशी गम में मूंसां गॾु बीठल हो, हाणे बि मूंसां गॾु बीहो। हाणे मूंसां गॾु बीहो, इहा सिंपल ॻाल्हि पियो करे मी ठीकु वॾी सिंपल, बिल्कुलु बिल्कुलु बि सिंपल ॻाल्हि। अच्छा जीअं तव्हां ॻाल्हि कई त पंजाब जे माना अगरि जे होॾे हे सख़्ती कंदा त हेॾे बि सख़्ती थींदी पंजाब में अंदरि PMLN जे 12 MPs वारनि गिरफ़्तार जारी थी चुका आहिनि। इहो त कुझु बि कोन्हे न, इहो त कुझु बि कोन्हे। अञा इमरान ख़ान साहिब लाइ बि FIA चए पई त तव्हां अगरि असांखे जवाबु न ॾींदो त असीं तव्हांखे पोइ गिरफ़्तार कंदासीं। 2 नोटिस खां पोइ अगरि जवाबु सी टेम्परेचर वधे पियो न, ही गिरफ़्तारियूं, ही किस्सा, ही बयान, ही केसिस, असांजे मुल्क में ये थोड़ी शॉर्ट लाइफ हूंदी आहे हिननि जी, नंढी नंढी मुख़्तसर ज़िंदगी हूंदी आहे हिननि वाक्यनि जी। हुन ते केस दाख़िल थियो हो 2 ॾींहं 4 ॾींहं हफ़्तो 15 ॾींहं, पोइ चवंदा अच्छा ठीकु थी वियो, ख़ैर थी वियो, ही बयान ॾेई छॾियूं, पोइ अलाए छा थी वेंदो, कुझु नथो थिए, वरी को दुनिया पाणी अॻिते हले थो। सो ॻाल्हि इहा आहे त ही 12 MPs ते केस थी वियो, इमरान ख़ान खे गिरफ़्तारी जा वारंट कढंदी FIA, इमरान ख़ान ही मतिलबु ही हिकिड़ो कॉन्स्टेंट हिकिड़ो मतिलबु जेको पॉलिटिकल कन्फ्रंटेशन आहे, ही सियासी कशीदगी जेका आहे उहा वरी तेज़ी वठणु शुरू करे छॾी आहे। ख़तमु अॻु में बि न थी वई, पर अॻु में छा थियो पियो त बयाननि ताईं सिर्फ़ु किसो हलियो पियो। हू इमरान खे चोर पिया चवनि, इमरान हिननि खे चोर पियो चए, हू इमरान खे एजेंट पिया चवनि, इमरान हिननि खे एजेंट पियो चए, ही इमरान खे एजेंट पिया चवनि। सो लफ़्ज़ी जंग हुई। ही इमरान गिल वारी शहबाज़ गिल वारी ॻाल्हि खां पोइ ही जेको वरी शुरू थियो आहे, ही हाणे अमली वरी जहिड़ो शुरू थियो। जी हा कॉल सां गॾु सलीम रज़ा मक्सी शिदात कोट मां। जी मक्सी साहब छा चवणु चाहींदा? सर अली काज़ी साहब को सवाल हुयो मुंहिंजो। अली काज़ी साहब शिदात कोट जो चक्कर बि हयो आहे काफ़ी टाइम पहिरियों। सर इन वक़्तु बोर्ड जी तमामु शदीद सूरत हाल आहे, जंहिंजे करे ग़रीब आवाम शिदात कोट जो, लाड़काणे ज़िले जो, बल्कि पूरी सिंध जो तमामु परेशानी जी हाल में आहे। ऐं उन जे लाइ पीपुल्स पार्टी जो कोई बि नुमाइंदो ज़ाहिर न आहे, जेके असीं वोट ॾेई ईवाननि में मोकिलियूं था। आख़िर सिंधी क़ौम जो सर केरु मालिकी कंदो? अली काज़ी साहब ठीकु आहे साईं। सही मक्सी साहब ॾिसो, मालिकी केरु कंदो आहे? मालिकी धणी कंदा आहिनि। सिंध जा धणी केरु आहिनि? सिंध वासी आहिनि। सो मालिकी त सिंध वासियुनि खे पाण करणी पवंदी न क़िबला। ॻाल्हि इहा आहे त ठीकु आहे, पार्टी अलिफ़ आहे, पार्टी बे आहे, अॼु हिकिड़ो उम्मीदवार चूंडिजे थो, सुभाणे ॿियो उम्मीदवार चूंडिजे थो। हू तव्हांजा फ़ैसिला आहिनि, इहो तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा। ॾिसो, तव्हां जॾहिं पंहिंजे इख़्तियारनि जा, पंहिंजे वसीलनि जा, पंहिंजी तरक़ी जो, पंहिंजी ख़ुशी ग़मी जो सार संभाल लहण लाइ हिकिड़े माण्हू खे चूंडियो था, त अगरि हिन खे आऊं केरु माइंड न करे त आऊं हिन खे ईअं मिसाल ॾियां त तव्हां पंहिंजी सार संभाल घर वाड़े वथाण जे लाइ हिकिड़ो चौकीदार रखो था, त उहो तव्हां चूंड कयो था न चौकीदार खे। ईअं तव्हां वोट जे ज़रिए पंहिंजो MLA MPA चूंडियो था, पोइ हू चवंदा भई हीअ हुकूमत ठाहींदा, असांजी सार संभाल लहंदा। त पर मालिक त तव्हां आहियो न क़िबला, धणी त तव्हां आहियो। पर मक्सी साहब मसइलो इहो आहे त शहदाद कोट में हुजे या बदीन हुजे, बदीन हुजे या ठठो हुजे या घोटकी हुजे, असां वटि त असीं जॾहिं पंहिंजी सार संभाल लाइ को मतिलबु पंहिंजी निगहबान या निगरां जंहिंखे मुक़ररु कयूं था, चूंडियूं था, उन में असां हुनजी निगरानी वारी क़ाबिलियत त ॾिसूं ई कोन था। तव्हां हिकिड़ो चौकीदार बि रखो था त ॾिसो था त बाबा बंदूक हलाए सघंदो, कुआड़ी हलाए सघंदो, ज़िम्मेवार माण्हू आहे न आहे, ईमानदार माण्हू आहे न आहे, सुभाणे चौकीदारी में खोले हलियो वञे। असीं छा था ॾिसूं? मक्सी आहे या न आहे, चांडियो आहे या न आहे, काज़ी आहे या न आहे, बिरादरी वारो आहे न आहे, लैंड क्रूज़र में लहे थो या नंढी मोटरसाइकिल तां लहे थो। सो पोइ मक्सी साहब पोइ हाणे केरु कंहिंखे मालिकी करायो था? मालिकी त सही सिंध जा वासी आहिनि, पाण मालिक आहिनि, पाण मालिकी कनि। कॉल सां गॾु हफ़ीज़ुल्ला खेड़ो हैदराबाद मां। जी खेड़ो साहब छा चवणु चाहींदा? काई साहब के अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां सर रेगुलर आहियां पंहिंजो तव्हांजो व्यूअर प्रोग्राम जो। जी साईं। ऐं हिन में सर असांजो असल में काई साहब खां आहे त इलाही मसइला मसाइल आहिनि सिंध में, इलाही परेशानियूं आहिनि। पीपुल्स पार्टी जा 14 साल गुज़री विया, सिंध खे का लाभ न थई, का तरक़ी न कई। ॿिन्ही सूबनि खां, KP खां, पंजाब खां, असां सभिनी खां पोइ हिते आहियूं।
सिंधी यूथ ॾाढो परेशान आहे, सिंध जो जेको मिडिल क्लास आहे जंहिंजो कंहिं बि पार्टी सां ॾियण वठण न आहे उहो ॾाढो परेशान आहे। इमरान ख़ान सिंध में अचणु नथो चाहे। छा थींदो? असां कहिड़े पासे वञूं, छा कयूं? मुझी पिया आहियूं, खूह में फासी पिया आहियूं, को गाइड करण वारो कोन्हे। थोरो इन ते रोशनी विझनि साईं जो इलाही तजुर्बो बि आहे, एक्सपोजर बि आहे, थोरो गाइड कनि त छा आख़िर असां अॻिलनि 10 साल में सिंध जो छा थींदो? असां तबाही पिया ॾिसूं, सिटी जी तबाही पिया ॾिसूं। महिरबानी। ठीकु आहे खड़ो साहब। साईं चवंदा फासी पिया आहियूं। फासी पिया आहियूं साईं। के फसायो पाण खे? वरी आउं ॻाल्हि कंदुसि। सिंधी माण्हुनि खे फ़ैसिलो करणु ॾिसो, तव्हां चओ था त फलाणी पार्टी असांजो कमु कयो न कयो, सिंध तरक़ी थी न थी। उन पार्टी पीपल्स पार्टी चए थी असां तमामु घणा कमु कराया आहिनि। हाणे ॿिन्ही मां ग़लति केरु थो चए? इहो आउं चवां त भई अगरि माण्हू ॾिसो, अगरि वरी आउं ॻाल्हि कंदुसि, आउं हिन शो में अगरि सही कारकर्दगी न ॾेखारियां त मूंखे मैनेजमेंट नेठ त फारिग कंदी न। पर अगरि मैनेजमेंट मूंसां ई गुज़ारो करे पई त माना मैनेजमेंट जी नज़र में आउं बुरो न हूंदुसि न। तव्हांजी नज़र में भले बुरो हुजां, कैमरामैन चएसि काई साहब सुठो शो नथो करे, लेकिन मैनेजमेंट जी नज़र में त आउं ठीकु आहे न। त सिंध जी मैनेजमेंट जी ज़िम्मेवारी त सिंध जा आवाम आहिनि। सो सिंध जा माण्हू अगरि पीपल्स पार्टी खे वोट ॾियनि था, खेड़ो साहब तव्हांखे अलिफ कुझु माण्हुनि खे नथी वणे, कुझु माण्हुनि खे वणे थी, उहो आउं बहस में नथो वञा, उनखे वणे थी न। ॾिसो आउं हिकिड़ी प्रैक्टिकल ॻाल्हि पियो कयां। माण्हू मुंहिंजो वाता ॿुधणु चाहींदा हूंदा त न तव्हां चओ ई ग़लति आहे। आउं चवां त चलो मां चवां या न चवां, मुंहिंजे चवण या न चवण जी त अहमियत न आहे न। अहमियत हिन ॻाल्हि जी आहे त अगरि सिंध जो जेको अक्सरियती वोटर आहे उहो हिकिड़ो फ़ैसिलो करे थो, हू 500 रुपए जे लाइ करे थो, हू दाॿे में अची करे थो, अलिफ करे थो, बे करे थो। तव्हां वटि आख़िर अगरि सो कॉल्ड डेमोक्रेसी हलाइणी आहे त डेमोक्रेसी में त जो जमहूरियत में त जेको जमहूर चवंदो उहो थींदो न। जमहूर सुभाणे चए त भई ही अलिफ आहे, सुभाणे चए बे आहे। सो हिकिड़ी आउं सम्झां थो खेड़ो साहब तव्हांजी फ्रस्ट्रेशन, पर क्वेश्चन इहो आहे त हिन जो इलाज बि त तव्हां वटि ई आहे न, माण्हुनि वटि ई आहे न। माण्हू डिसाइड कर। मजबूर क्यों? डॉक्टर माजिद शेख लाड़काना मां। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? साईं मुंहिंजो सुवालु आहे साईं काज़ी साहिब खां त साईं हाणे फरमायो त असां जेके न नुमाइंदा बि पाण था चूंडियूं, ठीकु आहे न, MP थिया, MN थिया, पर साईं माशाल्लाह काफ़ी वेल अवेयर माण्हू आहे, काफ़ी साईं ईअं सम्झो स्कॉलर आहे, साईं पाण सम्झे थो। साईं असांजे वोट खे इज़त ॾिनी किथे थी वञे? वञूं था ॾियनि हिकिड़नि खे त जेके असांजे मथां इम्पोज़ थियल आहिनि 20 सालनि खां, उहे ई वरी खटी था अचनि। तव्हांजो पंहिंजो तजुर्बो हूंदो कराची खां गारुंजर ताईं, असां लाड़काणे में माशाल्लाह सॼी सिंध में शौर अची चुको आहे, पर असांजे वोट खे काथे थो कयो वञे? माना वोट बदिलायो थो वञे पोलिंग स्टेशन ते जिते किथे। बहरहाल तव्हां सॼे सीनियर खे सम्झी विया हूंदो त असांजा त इहे त नुमाइंदा चूंडियल त आहिनि ई न जेके हिन असेंबली में वेठा आहिनि। इहे त सॉरी टू से जेके थीव्स हुया, जेके डेकोरेट्स हुया, उन्हनि जी औलाद अचे थी वञे हिते वेठि। माना इहे त आम माण्हुनि जा रिप्रेज़ेंटेटिव थोरी ईंदी आहे। माना इन्हनि खे कहिड़ी ख़बर त 50,000 वारी जॉब कीअं कजे, धंधा कीअं कजनि, 40,000 कीअं कमु अचनि, 30,000 कीअं कमु अचनि। हिननि करे थोरी ईअं कमु इन्हनि जेके हिन ग्रास रूट लेवल ते कमु कयो आहे इहो त इन ते तव्हां रोशनी विझो त इहा जेका आहे न मथीं लेवल ते जेका इन्हनि जी आहे जेका उहा कीअं चेंज थी सघे थी। माना आवाम कीअं करे सघे थो माना हुनखे चेंज? थैंक यू सर। ठीकु आहे डॉक्टर साहब, ॿियो बि ॻाल्हि। प्यार अली दल मीरपुर बठोरो मां। जी दल साहब छा चवणु चाहींदा? सर काज़ी साहब खे आउं अर्ज़ु कंदुसि त असांजे सिंध में हुकूमत पीपल्स पार्टी जी आहे, यानी असां सिंधियुनि जी हुकूमत आहे। असां बठोरो सिजावल जाति जेके हिन पासे वारा माण्हू, उन्हनि जी पहिरियां जून खां वठी इहे रड़ियूं हुयूं त असांखे पाणी ॾियो, पाणी ॾियो, असांखे आबादी लाइ पाणी ॾियो। असांखे पाणी न पियो ॾिनो वियो, अॼु तक वाराबंदी कई पई वई ऐं हींअर असां वटि उहो हाल पहुतो आहे जो असां फसल जेके ॿिज असां 2500 रुपया किलो वठी ॿिज असां पोखियो, उहो ॿिज असांजा ॿुॾी विया, उन्हनि जी खाती कोन थी। असां तव्हां वेदनि ही जेको सिस्टम तव्हां ॾिसो या को ॾिसण वारो को दाणा वराइण वारो हुजे त हालात ॾिसे 2020 में बि असां सां इहो ई हशर थियो। हींअर बि असांखे पाणी कोन ॾिनो वियो, हिन करे असांजा फसल पाछाटा थी विया। असां जेके सारियूं वेरियूं उहे सारियूं ॿुॾी वियूं। हाल इन जो को धणी साईं ऐं हिन इलाइक़े जो या हिन सिंध जो या सिंध वासियुनि जो केरु आहे? काज़ी साहब खां पुछंदासीं। ठीकु आहे दल साहब।
धणी साईं त साईं आऊं पहिरीं अर्ज़ु करे आयुसि दल साहब त धणी साईं त ज़ाहिर सिंध वासी आहिनि, ॿियो केरु धणी साईं थी सघे थो। हीअ त हिकिड़ा जेके बि 75 सालनि में मिसाल पाकिस्तान ठहण खां पोइ तव्हां चूंडिया आहिनि, हीअ त आर्ज़ी हुजनि था न, तव्हां मुस्तक़िल आहियो। शेख साहब जेका ॻाल्हि कई हिन में हिकिड़े नुक़्ते में तमामु घणो वज़न आहे ऐं जंहिंजो जवाबु मूं वटि न आहे। जी हा, सची ॻाल्हि आहे त मूं वटि जवाबु न आहे त अगरि त इलेक्शन मैनेज थियनि था, अगरि त छा यकीननि थियनि था, यकीनन थियनि था। ठीकु आहे, त इहो इन ते सही शेख साहब मूं वटि को जवाबु न आहे। छो जो कंहिंजो हथ ई न आहे हुन मथां। न मतिलबु इहो आहे त इन में आउं छा ॿुधायां त छा करे सघे थो। लेकिन ईअं इतफ़ाक़ सां मूं ॿुधो पियो शेख साहब खे लाड़काणे सिटी मां शायदि फ़ोन कयो, लाड़काणे शहर मां अब्बासी साहब MP थियो आहे। जी हा, GDA जे 2 चकर, 2 चकर, ठीकु हिकिड़ो चकर खटियो वरी। आहे, ऐं हुनजो ताल्लुक़ु पीपल्स पार्टी या हुकुमरान जमात सां न आहे। हा, पोइ शेख साहब हू कीअं थो खटे वञे। अच्छा, मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त ॾिसो हिकिड़ी त धांधली जेका जनरलाइज़्ड ग़ैबी क़ुवतूं कराइनि थियूं, उन ते त असीं दुआ करे सघूं था त अलाह करे त जीअं हिन दफ़े बाई इलेक्शन्स जे पंजाब खे वोटरनि खे इज़त मिली, ईअं कॾहिं आउं हमेशह चवां थो अलाह करे त शल सिंध ऐं बलूचिस्तान जे वोटरनि खे बि अलाह करे इज़त मिले। पर अगरि माण्हू तमामु वॾे अंग में वोट करणु निकिरनि न शेख साहब, त उहो जेको मैनिपुलेशन ऐं हू जेका धांधली या हू जेको झुरलू फेरे थो, जेको बि लफ़्ज़ तव्हां हुनखे ॾियो, उनजो मतिलबु इम्पैक्ट घटिजी वेंदो। जी हा, ज़ाहिर आहे। जी हा, पर ॻाल्हि इहा आहे त थोरा वोट निकिरनि था ऐं वोट तनासुब में एतिरो फ़र्क़ु नथो अचे त पोइ हू झुरलू फिरनि था। इहे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ बि फिरंदा रहिया आहिनि, ईअं न आहे सिर्फ़ु पीपल्स पार्टी जे हक़ में फिरंदा रहिया आहिनि, जी हा, पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ बि फिरंदा रहिया आहिनि, हर पार्टी नवाज़ लीग जे ख़िलाफ़ बि फिरंदा रहिया आहिनि, हक़ में इहे झुरलू आहिनि। कंहिं ज़माने में MQM जे हक़ में फिरंदा, पोइ 2018 में MQM जे ख़िलाफ़। सो झुरलू फिरणु त मुंहिंजो ऐं तव्हांजो वस न आहे, उन लाइ पाण दुआ करे सघूं था। ऐं जीअं पंजाब जे माण्हुनि खे इज़त मिली वोटरनि खे, अलाह करे सिंध जे वोटरनि खे बि कॾहिं इज़त मिले। जी हा, जी हा। लेकिन बाय एंड लार्ज ॿियो को तरीक़ो शेख साहब न आहे। काश मूं वटि को ॿियो जवाबु हुजे जेको आउं तव्हांखे ॾेई सघां। कल्ह सां दीदार शेख कराची मां। जी शेख जोखियो, जी जोखियो साहब छा चवणु चाहींदा? सवाल इहो आहे, जी साईं। अदा मुंहिंजो सवाल आहे अली काज़ी साहब खां। जी। ऐं सवाल इहो आहे त बरसातुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ 50 साल पुराणो निज़ाम छो पियो हले, जॾहिं त सॼी दुनिया तरक़ी करे वई आहे ऐं उहे बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ, आफ़तुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ सॼो सिस्टम ठाहिनि पिया। सो असां वटि छो नथो इहो थियो? हर साल जेको आहे बारिशूं पवनि, लखे माण्हू असांजा दरबदर थियनि, हज़ारे मरी वञनि, असांजा जानवर मरनि, फसल मुतासिर थियनि, ऐं पोइ बि हुकूमत जेको आहे उहो छड़ो ॻाल्हियूं करे चुप करे वेही रहे। ईअं छो? सो काज़ी साहब महिरबानी करे थोरो तफ़सीली जवाबु ॾिजो। ठीकु आहे। जोखियो साहब, हिन में तफ़सील छा वञिजे? तफ़सील त मुख़्तसर ॻाल्हि त मुख़्तसर आहे त असां वटि 75 सालनि में छा ही पहिरियों दफ़ो बरसाति थी आहे? छा ही पहिरियों दफ़ो जेको आहे, हाणे चवनि था अनप्रेसिडेंटेड बरसाति थी आहे? हीअ सदाई असां अच्छी ॾाढी थी वई त हीअ अनप्रेसिडेंटेड खे छा चवंदा आहिनि, मिसाली मतिलबु ग़ैर मामूली। हा, गैर मामूली बरसाति पई। कहिड़ी गैर मामूली बरसाति पई आहे? सो ॻाल्हि इहा आहे त असांजो इंफ्रास्ट्रक्चर, जी हा, मतिलबु हुनखे चवणु इंफ्रास्ट्रक्चर बि हाणे अजीब थो लॻे। एग्ज़ैक्टली, जी हा। असांजा रोड रस्ता, असां वटि प्राइवेट ही स्कीम्स ठहनि थियूं, हाउसिंग स्कीम्स, केरु पुछण वारो कोन्हे त बाबा जो निकाल कीअं थींदो, पाणी ईंदो कीअं, पाणी वेंदो कीअं। जी हा। असांजी ॿनी ॿारनि जी लेवलिंग कोन थियल आहे, असां वटि खाटियूं कोन थियल आहिनि, असां वटि जेको आहे हू ख़ुदि मतिलबु हिकिड़ी। अच्छा, इहो सभु कुझु छो थियल आहे? ॾिसो न, ख़ुदा न ख़ास्ता अलाह मूंखे माफ़ु करे, अलाह मूंखे माफ़ु करे, त अर्थक्वेक अचे थो, अर्थक्वेक लाइ तव्हां तयारी नथा करे सघो। उहो बि ख़ैर जापान जहिड़ा मुल्क कनि था, छाकाणि त उते ईंदो रहे थो। मतिलबु माकड़ अचे थो, तव्हां माकड़ लाइ अॻुवाट कहिड़ी तयारी कंदो? सिर्फ़ु इहो कंदो तव्हां वटि स्प्रे ऐं मशीनूं हुजनि, या सीज़न जी ख़बर हुजे। उहो सीज़न जे बरसाति हर साल पए थी। असां मॉनसून बेल्ट में रहूं था, ईअं न आहे त असां वटि केॾी महिल बरसाति। असां वटि घणे भाङे इन ई जून खां वठी अगस्त ताईं बरसातूं थियनि थियूं, हर साल थिए थो, हर साल इहा तबाही अचे थी। मजाल आहे, छाकाणि करप्शन एतिरी घणी आहे। जी हा। तव्हांजे लोकल बॉडीज़ हुजनि, तव्हांजो इरिगेशन डिपार्टमेंट हुजे, तव्हांजो हीउ सभु चिको आहे। जी हा। पोइ वरी बसि हिकिड़ा थियनि था साईं, पोइ ज़बरदस्त, पोइ कमु कयूं पिया, पोइ इमदाद थींदी, पोइ फलाण थींदो, पोइ ढमकाण थींदो।
हाणे त छा ॻाल्हाए ॻाल्हाए ईअं त ॻाल्हाइण सां को फ़र्क़ु पवंदो हुजे। आउं सम्झां थो त माण्हुनि खे मतिलबु हीअ जेका ॻाल्हि कई जोखियो साहब बि कई हुतां, सभिनि कई। दल साहब बि हुतां कई त भई शेख साहब या लाड़ जे पासे ॾिसो न, उत्तर मां शेख साहब फ़ोन कयो, लाड़ मां दल साहब फ़ोन कयो, ऐं जोखियो साहब बि कराची पाण लाड़ अगरि ॿधी वठूं त ॿिन्ही पासनि तां साॻी ॻाल्हि थी अचे। त क्वेश्चन इहो आहे त भई लाड़ जी पट्टी में या ही सुकंदा या ॿुॾंदा, आख़िर छो नथो इन जी का रिथाबंदी थिए? असांखे रिथाबंदी, अच्छा केरु चए साईं हिकिड़े ॾींहं में त कोन थींदो, बिल्कुलु न थींदो, पर अदा 75 सालनि में कॾहिं त उहो ॾींहुं अचे असीं चऊं त भला हिन ॾस में कमु शुरू थियो आहे, हाणे इनशाला साल में, 2 में, 4 में, 5 में असां वटि DHA जहिड़े इलाइक़े में, जेको कराची में जेको आहे, जेको महांगो तरीन इलाइक़ो आहे सिंध जो, उते कोॾे कोॾे पाणी बीठल हुजे थो, घरनि में पाणी वञे थो, पर चलो DHA ते त कंहिंजो वस नथो हले, ॿियनि हंधनि ते बि नथो हले, पोइ बसि पोइ कमिश्नर साहब आहिनि, पोइ हीअं आहिनि, पोइ DC साहब आहिनि, पोइ फलाणा आहिनि, पोइ घटि न थींदी, पोइ इमदादी कमु थींदा। इमदादी कमु छा थींदा? हिकिड़े खे वञी मच्छरदानी उछलाए ॾींदा, हिकिड़े खे 5 किलो अटो बूथ में हणी ईंदा, कंहिंखे जेको आहे 500 रुपया ॾेई ईंदा। हाणे दिस इज़ ऑल माण्हुनि, अॼु मूंखे कंहिं ॿुधायो त तॾे ते वेठल माण्हुनि जे मथां छित किरी पई, यानी अञा बरसाति जे हिकिड़े फोतियुनि जी ताज़ियत वठी रहिया त ॿिया फोती थी विया। ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे, तकलीफ़ था ॻाल्हि आहे, पर छा कजे। अच्छा, हिकिड़ो इन में हिकिड़ो सुवाल अचेव, जीअं तव्हां ॻाल्हि कई त मौज़म अब्बासी साहब जी, या अहिड़ा नाला पाक सिंध में इलेक्टेबल्स हमेशह रहिया आहिनि, मिर्ज़ा फैमिली रही आहे, हाणे डॉक्टर फहीदा मिर्ज़ा खटंदी बि रहियूं आहिनि, त जीअं मौज़म अब्बासी साहब खटिया त काफ़ी साल गुज़री विया, कंहिं ॿी पार्टी इहो रियलाइज़ न कयो आहे त अगरि इंडिपेंडेंटली को कैंडिडेट खटी अचे थो त छो न असां हुनखे थोरो पाण वठी खणूं। ॿी पार्टी कहिड़ी? ॾिसो न ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त तव्हां वटि ॻाल्हि चिटी करे वठो न, हिन में नालो वठण में छा आहे? पाण नवाज़ लीग पीपल्स पार्टी सां हिकिड़ी केमिस्ट्री में आहे, त हुते तव्हां हिते असां, सो PTI सां 3 साल चुप हुई। PTI खे चयो वियो मालिकनि तरफ़ां त बाबा तव्हांखे इंटीरियर सिंध लाड़ो न करिणो आहे, कराची ताईं तव्हांखे खटाए ॾियूं था, इहा बि को हाणे राज़ न आहे। हाणे इमरान ख़ान साहब सोचे थो त भई आऊं अची हिते छा कयां, कराची ताईं उहो अचण लाइ तयारु आहे। हाणे बि जलसे में वरी सखर जो बि नालो खयों अथनि, शायदि 28 अगस्त ते सखर में बि जलसो कंदो, पर हिकिड़ो जलसो करण सां त कुझु नथो थिए न। सो ही इंडिविजुअल्स सोचीनि था त असीं वञी हितां डुकंदा वञूं, बनी ॻाल्हि आहे, मिसाल XYZ, हाणे इंडिविजुअल्स जो नालो नथो खणा, हुते जेको आहे साईं असांजा मिलण लाइ तयारु न हुजे, ऐं सिंध में केरु सम्झण लाइ तयारु न हुजे। ॾिसो ही हिकिड़ी ॾिसो हू आहे त सही न, हिकिड़ा डिफरेंट बैकग्राउंड ऐं कल्चर जा माण्हू आहिनि न। मिसाल हिकिड़ो नेचुरल ॻाल्हि आहे त हिकिड़े मतिलबु इंटीरियर सिंध जे हिकिड़े 1000 एकड़ या 1500 एकड़ ज़मींदार खे अची अली ज़ैदी जे बंगले जे ॿाहिरि वेहण में परेशानी त थींदी, ऐं नथो चाहे सही आहे या ग़लति आहे, रियलिटी आहे। अली ज़ैदी साहब जो ॿाहिरि अची कीअं बीहंदो, या हुनजी क़यादत, ऐं अली ज़ैदी साहब खे कहिड़ी ख़बर त हिन जे ॻोठ में आहे छा मामिलो ऐं छा न आहे। मूंखे यादि आहे जॾहिं इमरान ख़ान लाड़काणे में जलसो, जॾहिं अञा हिन जो शुरू थियो पिए, अञा इहो इमरान ख़ान न थियो, अञा पावर में न आयो, त चयो लाड़काणे में जलसो कंदा, ऐं हुन महिल जेका फीडबैक आयो पिए मूंखे त लाड़काणे में जो जलसो, जेको पंहिंजे सोर्सिस मां मालूम पियो कयो त ठीकु ठाकु जलसो थींदो आहे। पहिरियों दफ़ो जलसो करणु चयो, ओचितो ठका थी वियो, ख़ान साहब खे कंहिं चयो त न उहो उंडड़ साहब जेको पार्टी में हो, अलाए केरु हो, साईं मोतबर हूंदो, मां उनजे ॻोठ में वञी कई। हाणे इहा ॻाल्हि ख़ान साहब खे केरु सम्झाए त जॾहिं असांजी जेका ॿारड़ी वारी हिकिड़ी कल्चर आहे, उन में अगरि मुंहिंजो तॾो आहे, ऐं अगरि यासिर मूंसां घणो नथो ठहे, ठीकु आहे, त यासिर मूं वटि थोरी मुंहिंजे तॾे ते ईंदो, पर सिटी में शहर में जलसो थी रहियो हूंदो त यासिर बीठो हूंदो, अली गाज़ी बीठो हूंदो। हाणे इहा आहे डायनेमिक्स, इहे आहिनि असांजी हिकिड़ी मख़सूस हालतूं। इहो ख़ान साहब खे त ज़ाहिर सम्झ में न ईंदियूं, हिते जो आहे कोन, पर अली ज़ैदी साहब खे बि कीअं सम्झ में ईंदियूं, मतिलबु सभु मोतबर आहिनि मुंहिंजे लाइ, मां उहा ॻाल्हि नथो कयां, पर हर इलाइक़े जा माण्हुनि जा हिकिड़ा मिज़ाज हुजनि था, हिकिड़ा पंहिंजा रख रखाव हुजनि था न। मतिलबु आउं तव्हांजे तॾहिं त न ईंदुसि, भले मुंहिंजो तव्हां सां झेड़ो बि न हुजे, जेसि ताईं तव्हां मूंखे मान मर्तबो ॾेई दावत न ॾींदो। पर सियासतदान खे अहिड़े जाइ ते बीहणु खपे जिथे, इहा ॻाल्हि
कॾहिं रियलाइज़ थींदी आहे न ख़बर। कॉलर सां गॾु आमिर अली कराची मां। जी आमिर साहब, छा चवणु चाहींदा? जी, हिकु तरफ़ त सियासी जमातुनि जो इहो रवैयो या एटीट्यूड आहे त भई प्रोविंशियल एटॉनमी खे प्रोटेक्ट कयो वञे, पर अॼु जे प्रेस में अख़बारात में रिपोर्ट थियो आहे त फेडरल गवर्नमेंट हैज़ पास्ड अ बिल जंहिंमें इहो प्रपोज कयो वियो आहे त फेडरल गवर्नमेंट इज़ अलाउड टू सेल आउट द या रेंट आउट करे सघंदा दी प्रोविंशियल लैंड्स एंड रोड्स। त पोइ इहो त दिस इज़ एन एक्ट टू कॉम्प्रोमाइज़ प्रोविंशियल एटॉनमी, इन तरह जो हिकिड़ो बिल पास कयो वियो आहे। त इन जी दरअसल हक़ीक़त छा आहे, एंड नाउ इट इज़ रेफर्ड टू द सेनेट फॉर अ फाइनल अप्रूवल। त इन तरह सां ख़ासि तौर ते प्रोविंस ऑफ सिंध में त काफ़ी मसइला पैदा थींदा ऐं इहो इट्स एन सॉर्ट ऑफ अटैक ऑन अ प्रोविंशियल एटॉनमी। त इन हवाले सां असांजी हुकूमती पार्टी छा पियूं कनि सिंध जे हवाले सां? थैंक यू वेरी मच। ठीकु आहे आमिर साहब, मुंहिंजी नज़र में अहिड़ो को शइ न गुज़री आहे, पर आउं सिर्फ़ु एतिरो सम्झी सघां थो त अगरि ईअं थियो आहे त ज़ाहिर ई बिल्कुलु ई क़बूलियत जोगी ॻाल्हि न आहे त भई सूबनि जी प्रॉपर्टी जेको आहे उहो फेडरल गवर्नमेंट कीअं प्लेज कंदी या विकिणंदी। इहो त वरी उहो झेड़ो शुरू थी वेंदो त ॿेट जेके आहिनि फेडरल गवर्नमेंट जा न आहिनि, पोर्ट कासिम जा न आहिनि, सूबे जा आहिनि। सो अगरि सूबे जी शइ फेडरल गवर्नमेंट कीअं प्लेज करे सघे थी ऐं कीअं विकिणी सघे थी, पर अगरि जीअं तव्हां चओ पिया, अगरि तव्हांजी इंफॉर्मेशन दुरुस्त आहे त ऐं तव्हां पुछो त असांजी पॉलिटिकल पार्टी छा पियूं कनि, त सुवाल इहो आहे त अगरि इहो अहिड़ो को कानून ठहियो आहे त ज़रूरी काबीना में मंज़ूरी थी वेंदी, हुनमें पीपल्स पार्टी ज़ाहिर शामिलु हूंदी वेठी आहे। ऐं पार्लियामेंट मां थियो आहे त पार्लियामेंट में बि पीपल्स पार्टी वोट कयो हूंदो। त इहो मूंखे इहो हज़म नथो थिए। लेकिन अगरि तव्हां आमिर साहब मूंखे अॼोको ॾींहुं छॾियो, मां हिन खे चेक करे वठां थो, पाण सुभाणे शो में वरी ऐं हिन ते डिस्कस करे सघूं था। अगरि ईअं थियो आहे ज़ाहिर ऑन द प्राइमेफेसी ज़ाहिरी तरह त ज़ाहिर इहो को क़बूलियत जोगी का ॻाल्हि ई कान्हे, पर मूंखे आउं हिन ते कमेंट इन करे न पियो कयां जो मूंखे ख़बर न आहे। मूंखे अॼोको ॾींहुं छॾियो, ऐं सुभाणे हिन ते कमेंट कंदुसि। अच्छा, अॼु रिपोर्ट ॾिठी त वीकली इन्फ्लेशन जेका आहे उहा पाकिस्तान में रिकॉर्ड हाई 43% आहे, माना 42.38%। पाण अगरि यासिर मूंखे हिकिड़ो मिंट ॾियो तव्हां, ऐं हीअ जेको ॻाल्हि थिए थी बरसातनि जा रांगा आहिनि, हीअ आहिनि, हूअ आहिनि, ॾिसो ॻाल्हि थिए थी साईं पोइ PTI छो नथी अचे, साईं नवाज़ लीग छो नथी अचे, एक्स छो नथी। आउं कॾहिं कॾहिं सोचां थो त हीअ जेको अगरि हीअ परसेप्शन ई सही, हीअ चलो हिकिड़ी पर हिकिड़ी राय त सिंध जे अंदरि मौजूदु आहे त पीपल्स पार्टी जी जेका थिंक टैंक आहिनि या पीपल्स पार्टी जा जेके अकाबिर आहिनि, हू हिन ॻाल्हि खे छो नथा काउंटर कनि, हू छो नथा हिन परसेप्शन खे डिफ्यूज़ करण जी कोशिशि कनि बाय performing even better. If they believe that they are already performing well, but to counter this perception, okay, मां perception जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो त हिन तासुर खे ज़ाहिर करण लाइ अञा वधीक बहितर कमु करे वठनि। त अगरि ॾिसो न, कॾहिं कॾहिं माण्हू खे पंहिंजी मोनोपोली क्रिएट रखण लाइ पंहिंजी क्वालिटी खे बिना कॉम्पिटिशन जे ई बहितर करणु खपे, कॉन्स्टेंटली बहितर करणु, प्रोडक्ट खे पंहिंजी खे इहो डपु न त भई को कॉम्पिटिटर ईंदो त असीं प्रोडक्ट खे बहितर कंदासीं, माण्हू खे उहे बहितर करणु खपे। सो जस्ट अ हम्बल सजेशन, इहे मुफ़्त जी सलाह आहे। हिकिड़ो सवाल रखिजे, अगरि जे पीपल्स पार्टी इहो नथी करे त पीपल्स पार्टी खे किथे न किथे इहो महसूस बि त थिए थो न त मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी हर्ट ई नथी थिए। पीपल्स पार्टी खे लॻे थो ॿ शयूं लॻंदियूं हूंदियूं जेको आउं सम्झी सघां त। हिकिड़ो त हीअ थोरा माण्हुनि जो ईअं परसेप्शन आहे, इहो हक़ीक़त आहे कोन। आम माण्हू हिन राय सां जीअं मुख़्तलिफ़ दोस्त ॻाल्हाइनि था, सम्झनि था त न हीउ 4 माण्हुनि जो मसइलो आहे, वधीक माण्हुनि जो मसइलो कोन्हे। ॿियो इहो त कॉम्पिटिशन न आहे त पोइ परेशानी छा जी? जी हा, उहा कॉन्स्टिट्यूंसी सुकून लॻी पई आहे। इन्फ्लेशन जी ॻाल्हि कई त इन्फ्लेशन जेको आहे उहो वञी 42.3% ते पहुती आहे। सो हाणे महांगाई जो त तूफ़ान आहे, हर शइ महांगी आहे। यानी जेको रोज़ जी तव्हां खाद खुराक जी ॻाल्हियूं जेके इन्फ्लेशन रिपोर्ट आई अचे थी वीकली, पर जेको तव्हांजो भाण, तव्हांजो यूरिया, तव्हांजी पेस्टिसाइड्स, तव्हांजी ॿियूं जेके कारोबार, अच्छा अगरि तव्हां कारोबार कयो था, तव्हांजी बिजली जो यूनिट जी क़ीमत वधियल आहे, तव्हांजी डेली जी ट्रांसपोर्ट, पेट्रोल, हर शइ वधे। सो तमामु माण्हुनि जे मथे ते हथ आहिनि, ऐं मथां वरी बरसाति जा तबाही आहे। जी हा, जी हा, जी हा। कॉलर सां गॾु एडवोकेट आकिब राजपर कराची मां। जी राजपर साहब, छा चवणु चाहींदा? साईं, सभ खां पहिरियों त मुंहिंजो तव्हांखे ऐं काज़ी साहब ॿिन्हिनि खे सलाम। वालेकुम सलाम। हाणे गुज़ारिश आहे त मुंहिंजा 2 सुवाल आहिनि। हिकिड़ो सुवाल त इहो जीअं हींअर आमिर अली साहब कंहिं सुवाल कयो त बाबा वफ़ाक़ जेको आहे हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे
सिंध जे या सिंध जी या प्रोविंस जेके आहिनि उन्हनि जी ज़मीन केॾीमहिल बि हायर करे सघिजे थी, इहो वफ़ाक़ पाण वटि रखियलु आहे। ऐं मूं जेको ॿुधो पिए त काज़ी साहब जन हुन ते कयो त मूं इहो मुंहिंजी नज़र मां न गुज़रियो आहे, पर इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे। इहो अख़बारनि में बि अची चुको आहे। असां जेको आहे हिनखे शेयर बि कयो आहे पंहिंजे ट्विटरनि ते, ऐं उहो बिल बि पियो आहे। जेकॾहिं काज़ी साहब उहो या तव्हांजो नंबर हूंदो त आउं तव्हांखे उहो बिल जी कापी बि मोकिलींदुसि। इवन हुन में इहो बि चयो आहे त हिनखे अदालतुनि में चैलेंज बि न करे सघो, ज़मीन बि तव्हां खणी सघो था प्रोविंस जी विदाउट परमिशन ऑफ दी प्रोविंस, ऐं जेॾी महिल बि जिथे तव्हां खणी सघो था। इहा त हिकिड़ी प्रोविंशनल जेका ऑटोनॉमी आहे हुन में वॾी हिकिड़ी मुंहं ते मोचड़ो आहे असांजे, पर उन में पीपुल्स पार्टी मुलवस आहे, छाकाणि जो पीपुल्स पार्टी इन सॼे इतिहाद जो हिसो आहे। उन्हनि जे असेंट सां इहो थियो आहे, न की उन्हनि जे कंहिं बग़ैर कंहिं शर्तनि जे, उन्हनि जे कंसेंट या असेंट सां थियो आहे। ॿियो सवाल त वरी बारिशुनि जे हवाले सां आहे त जेके ही बारिशुनि असांजे तबाही मचाए छॾी आहे सिंध में। तव्हां त हिन ते ॻाल्हाए वेठा, यकीनन तव्हांजे सॼो चैनल ॾिसूं पिया त उन्हनि तां तमामु घणा माण्हू वीचारा जेके हिकिड़ा त डिस्प्लेस त थिया आहिनि, पर वीचारा माण्हू हाणे मरण शुरू थी विया आहिनि, मतिलबु घरनि जी छितूं गिरनि थियूं, माण्हू बचिया। इन ते थोरी रोशनी विझे, या काज़ी साहब जे आवाज़ ते वधीक ताक़त हूंदी, या तव्हांजे हिन चैनल खे त उहो सुप्रीम कोर्ट खे हाई कोर्ट खे अपील कजे। असां लिखियो त आहे पर अञा ताईं को तदारक कोन थियो आहे त हिन ते का इमरजेंसी असां नाफ़िज़ कराइनि या त अहिड़ी सूरत। महिरबानी। ठीकु आहे राजभर साहब, ॿी बि कॉलर मुमल रज़ा हैदराबाद मां। जी अदी, छा चवणु चाहींदव? जी अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो क्वेश्चन इहो आहे काज़ी साहब खां त शहबाज़ गिल खे ख़बरुनि जे मुताबिक़ ॿुधाए थो वञे त उन्हनि ते तमामु घणो तशदुद कयो वियो आहे, ऐं इहो बि चवनि था त इमरान ख़ान साहब मिलण विया आहिनि उन्हनि सां त उन्हनि खे बि न पिया मिलण ॾियनि। त हिकु साबिक़ वज़ीर आज़म जे पर्सनल सेक्रेटरी सां इहो सलूक कयो पियो वञे त आम कैदियुनि सां छा सलूक थींदो हूंदो? छा असांजो मुल्क पंहिंजूं सभु हदूं क्रॉस करे रहियो आहे? तव्हांजी हिन ते छा राय आहे? जेको राजपर साहब चयो, राजपर साहब तव्हां बिल्कुलु सही हूंदो, ऐं अॻु में आमिर अली साहब बि सही हूंदा। मूं चयो छाकाणि मुंहिंजी नज़र में न गुज़रियो आहे त आउं हिन जा डिटेल्स पढ़ी वठां छा आहे। अगरि जीअं ऐं पहिरियों कॉमेंट मुंहिंजो आमिर साहब खे बि इहो, तव्हांखे बि इहो पियो ॾियां त तव्हां ज़रूरु आउं छा ग़लति। अगरि ईअं आहे त हीउ ज़ाहिर क़बूलियत जो गुनाह आहे, ऐं हिन ते सिंध जे माण्हुनि खे इहो कॾहिं बि हज़म न थींदो, ऐं हिन ते रिएक्शन ईंदो। आउं इहो ॿुधायां पियो तव्हांखे, हीअ ॻाल्हि फबंदी कोन। ही अगेन हू त इमरान ख़ान सरकार ते रुगो ॿिनि बेटनि ते अखि रखी वेठी, हीअ त माना सॼे सिंध जी प्रॉपर्टी ते अगरि अखि रखे वेठा आहिनि त इहो कीअं फबंदी ॻाल्हि, इहो कोन थींदो। लेकिन आउं वरी बि हिफ़्ज़ मां तक़दम तौरु हिकिड़ो मूंखे हिकिड़ो ॾींहुं बेनिफिट ऑफ डाउट ॾियां पियो त इहो न हूंदो, कॾहिं कॾहिं शइ हज़म न थींदी आहे, इहे कीअं हूंदो यार। सो लेट मी गो थ्रू इट, ऐं पोइ आउं सुभाणे इंशाल्लाह हिन ते पाण कचहरी कंदासीं। जेको ॿी ॻाल्हि बरसाति तबाही आहे, उन ते आवाज़ त कंहिंजो ई कुझु कोन थो करे सही, छाकाणि त प्रायोरिटीज़ हुजनि थियूं, ऐं 28 माण्हू त रुगो अॼोके ॾींहं में मरी विया आहिनि। सो हाणे तव्हां छा 28 माण्हुनि जो नोहो, 28 माण्हुनि जो ॾुखु, 28 लाशनि जा आउं छा हिते वेही तस्करा कयां? ऐं उन लाइ त कलाकनि जा कलाक गुज़री वेंदा त कंहिंजो को यतीम थी वियो अॼु, को जेको आहे बेवा थी वई अॼु, को जेको आहे कंहिंजो बछड़ो अॼु उनखां विछड़ी वियो। ऐं हिन ॾुख खे, हिन तकलीफ़ खे, हिन सान्हे खे छा बयानु कयां? ऐं जस्ट बिकॉज़ वरी कन्वीनियंटली छा कयूं साईं, भितूं कचियूं हुजनि थियूं त अदा उहो शौक़िया कची ठाहिनि था, थंबो किरी पियो, फलाण थी वियो, माण्हुनि जी अरबे रुपए जो नुक़सानु थी वियो। सो आई 100% एग्री विद राजपर साहब के ॿियो कुझु रिलीफ नथी ॾेई सघे सिंध सरकार, त हिननि खे हिन जा टैक्सिस, हिन जा कर्ज़, हिन जा ढल आबियाना ही सभु माफ़ु थियणु खपनि, ऐं कॉम्पनसेशन त जेका थी सघे सरकार जी, ऐं उहो बि ईमानदारी सां पहुचे हेठि अला करे DC SP सां DC कमिश्नर साहिबु हेठि ताईं पहुचाइनि। सो आई 100% एग्री विथ यू। लेकिन हाणे हुनजे नोहो आउं छा केतिरो ॻाल्हाईंदुसि, छाकाणि त हिकिड़ी वॾी तकलीफ़दार सूरत हाल। अधी ॻाल्हि कई त छा इहो हदूं न पिया टपियूं। असांजे मुल्क में इहो 70 जे ॾहाके खां उनखां अॻु खां शुरू थियल आहे त पॉलिटिकल अपोनेंट्स खे अलाए छा छा कयो वञे थो, पर अॼु जे दौर में इहो एक्सपेक्ट न पिए कयो वियो त हिकिड़ो तमामु वोकल लीडर ऑफ अपोज़िशन आहे इमरान ख़ान, तमामु वोकल आहे, उन जे प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर सां जेको पाण तमामु घणो वोकल हो। आख़िर में जेको अजीब पहलू बि आहे, अगरि तव्हां वटि हिकिड़ो मिंट आहे, अच्छा हिकिड़ो अजीब पहलू आहे
जेको शहबाज़ गिल साहब आहे उहो अमेरिकन सिटीज़न आहे। जी हाँ इमरान ख़ान एंटी अमेरिका तस्वुर थिए थो। जी हाँ हुनजे पर हुनजो जेको अमेरिकन सिटीज़न आहे उनखे टॉर्चर थिए पियो शहबाज़ हुकूमत जे दौर में, जेको प्रो अमेरिका तस्वुर थिए थी। जी हाँ त हीउ अजीब हिकिड़ो मखमसो क्रिएट थी वियो न, हू हुनजो हीउ मखमसो चइबो आहे, जेका ॻाल्हि फिरी फिरी हिक ॿिए सां अटके पई, जी हाँ, जी हाँ। कॉन्ट्रडिक्शन में आहे। ऐं मूंखे हैरत थिए पई त इफ़ ही इज़ बीन फिज़िकली एंड सेक्शुअली अब्यूज़ड, मूंखे सम्झ नथो अचे त अमेरिकन एम्बेसी छा सिर्फ़ु इन करे माठा जो हू एंटी अमेरिका जेको लीडर आहे उनजो प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर हुजे, न त अमेरिकन्स खे पंहिंजे सिटीज़न्स जी वॾी ॻणती हूंदी आहे। सो ये अमेरिका एंटी अमेरिका प्रो अमेरिका, पर हू जेको हुन सां थियो आहे उहो त ज़ाती थी आहे। हीउ त हिकिड़ो ॿियो पहलू हो जेको मूं बयानु कयो। ठीक है अली साहब, बड़ी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में आप।